नाज़रीन, सुप्रीम कोर्ट जुड़ावाला वाक़े बाबति पंजाब हुकूमत जी रिपोर्ट रद्द करे छॾी आहे। चीफ जस्टिस रिमार्क सिंधे चयो त पंजाब हुकूमत जी रिपोर्ट रद्दी जी टोकरी में उछलाइण जे क़ाबिल आहे। जुड़ावाला वाक़े बाबति रिपोर्ट ॾिसण खां पोइ मूंखे शर्मसारी थी रही आहे। जुड़ावाला वारो वाक़ियो कॾहिं थियो ऐं हिन वक़्त ताईं केतिरा माण्हू पकड़िया विया आहिनि। अवां खे नाज़रीन अहम ख़बर खां अपडेट कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जुड़ावाला वाक़े बाबति पंजाब हुकूमत जी रिपोर्ट रद्द करे छॾी आहे। चीफ जस्टिस रिमार्क ॾींदे चयो आहे त पंजाब हुकूमत जी रिपोर्ट रद्दी जी टोकरी में उछलाइण जे क़ाबिल आहे। जुड़ावाला वाक़े बाबति रिपोर्ट ॾिसण खां पोइ मूंखे शर्मसारी थी रही आहे। जुड़ावाला वारो वाक़ियो कॾहिं थियो ऐं हिन वक़्त ताईं केतिरा माण्हू पकड़िया विया आहिनि। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जुड़ावाला वाक़े बाबति पंजाब हुकूमत जी रिपोर्ट रद्द करे छॾी। चीफ जस्टिस रिमार्क सिंधे चयो आहे त पंजाब हुकूमत जी रिपोर्ट रद्दी जी टोकरी में उछलाइण जे क़ाबिल आहे। जुड़ावाला वाक़े बाबति रिपोर्ट ॾिसण खां पोइ मूंखे शर्मसारी थी रही आहे। जुड़ावाला वारो वाक़ियो कॾहिं थियो ऐं हिन वक़्त ताईं केतिरा माण्हू पकड़िया विया आहिनि। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। सुप्रीम कोर्ट जुड़ावाला वाक़े बाबति पंजाब हुकूमत जी रिपोर्ट रद्द करे छॾी आहे। नाज़रीन अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जुड़ावाला वाक़े बाबति पंजाब हुकूमत जी रिपोर्ट रद्द करे छॾी। चीफ जस्टिस रिमार्क सिंधे चयो त पंजाब हुकूमत जी रिपोर्ट रद्दी जी टोकरी में उछलाइण जे क़ाबिल आहे। जुड़ावाला वारे वाक़े बाबति रिपोर्ट ॾिसण खां पोइ मूंखे शर्मसारी थी रही आहे। जुड़ावाला वारो वाक़ियो कॾहिं थियो ऐं हिन वक़्त ताईं केतिरा माण्हू पकड़िया विया आहिनि।